ऐं हीअ आहे लाहौर जी सुबह 15 तारीख़ छंछर जो ॾींहुं सुबुह असांखे हिते सिॼु उभरियो आहे ऐं राति पहुता हुआसीं तक़रीबन 3 बजे धारे लाहौर। इहो आहे लाहौर शहर, पाकिस्तान पंजाब जो शहर। ऐं हीअ असांजी गाॾी, होॾां हिन गाॾी जे पोयां ॿी गाॾी हुन पवंद वारी। हीअ रिहाइश गाह असां राति हिते कई, हलूं था घर कमरा। कमरो ही असद हिते रहियल हो राति। साईं निंड कीअं आई तव्हांखे? बाबा हाणे ॿार छो वठी आयो आहीं? ॿार छो वठी आयो? ख़ैरु आहे, संगत खे ॾेखारियूं सही, मुंहुं ते ॾेखारियूं। चार दोस्त हिन कमरे में रहियल हुया। हीअ हुयो गेस्ट हाउस। अली रज़ा, नूर मोहम्मद ऐं सागर असद हिते रहियल हुया। हींअर निकिरण जी तयारी आहे। हीअ अमजद कीअं राति निंड आई अमजद? हाँ, रिहाइश सही हुई पंहिंजी? वाह वाह। ही राशिद, ही वो कमरो जंहिंमें असां रहियल हुआसीं राति। भाऊजानी, उमाज़, राशिद, अमजद ऐं तमामु बहितरीनु रिहाइश थी। ॾाढी सुठी निंड अची वई, ॾाढो सुठो आराम कयोसीं, नाश्तो बि थियो फस्ट क्लास। हाणे तयारी आहे, उमाज़ भाई रेडी आहिनि, भाऊजानी रेडी थींदा, उनखां पोइ मुंहिंजो वारो आहे। पोइ ख़ैर सां निकिरंदासीं वरी इस्लामाबाद जे तरफ़, वधीक वरी उते बाक़ी जेको थियो वरी उतां खां शुरूआत कबी। The city of lights. निकिता आहियूं पंहिंजी रिहाइश गाह तां, गोल्डन वन में राति रिहाइश हुई लाहौर में। हाणे हितां निकिता आहियूं, वञूं था काॾे अमजद? भाई वञूं था मतलब कपूर शहर, हाँ बुल्ले शाह जी दरगाह ते। हुते हलूं था। असांजे साथ में उमाद भाई आहिनि, भाऊजानी, राशिद। असां हाणे हुते पहुची वरी वधीक पोइ हाल वाली थींदासीं।
हाँ